नाज़िन मीरो खान जे शहरीन आबादगारन हारन ऐं शागिर्दन वारह केनाल में ज़रई पानी जी मुसलसल खोट खिलाफ लाड़काणो मीरो खान खे मिलाईंदड़ वारह केनाल जे पुल ते शामियाना हणी गिल्म विछाए धरणो हणियो आहे। वधीक तफ़सील इमामुद्दीन तुनियो जी हिन रिपोर्ट में। मीरो खान वेझो वारा केनाल में ज़रई पानी जी मुसलसल खोट खिलाफ शहरन आबादगारन हारन ऐं शागिर्दन पारां मीरो खान लाड़काणो खे मिलाईंदड़ वारा केनाल जी पुल ते निटणोस में शामियाना हणी गिलम विछाए मुसलसल 3 कलाक धरणो हणी पानी न आहे शो भला करबला करबला जा नारा हया हुआ। उन मौके ते धरती टीवी सां ॻाल्हाईंदे शहरन आबादगारन हारन शागिर्दन जो चवण हो त असांजो जायज़ हक़ आहे, असांजो मुतालबो बि आहे तव्हां खां ऐं असां तव्हांखे इल्तिजा था कयूं त असांखे महिरबानी करे असांखे मजबूर न कयो वञे जो असां सख़्तु एहतिजाज ते मजबूर थी पऊं। महिरबानी कयो, असांजो जायज़ हक़ आहे पाणी जो। हिन पाणीअ जे आसरे ते असांजे उत्तर सिंध जा फसल थींदा आहिनि। हिन सारियुनि जे फसल जे आसरे असांजा आबादगार वीचारा मजबूर आहिनि। सिर्फ़ु इहो ई असांजो हिन ई फसल ते हूंदो आहे चारो गुज़ारो। महीना थी विया आहिनि, अञा ताईं कोई बि पाणी कोन्हे को। उन जे करे सभु दोस्त गॾु थिया आहिनि। आपाशी अमले जी तमामु नाहली आहे। वारह बैराज जी पुल ते बीठा आहियूं, इहो पाणीअ जी घुर जे लाइ वेठा आहियूं। वारह बैराज में पाणी जी एतिरी त खोट आहे जो ॿिज त सड़नि पिया, माल त उन मरनि पिया, पर मच्छियूं बि असांजूं तड़पी तड़पी मरनि पियूं। वारे बैराज खे पाणी ॾिनो वञे। वारे बैराज में जेको पाणी मई महीने में अची वेंदो आहे, 5 फुटनि ते असांजा वाटर रहंदा आहिनि जंहिंमें 1.5 फुट पाणी मौजूदु कोन्हे को। ऐं पाणी जे न हुजण जे करे असां वटि जेको मुआशी बहरान थी चुको आहे ऐं मुआशी बहरान वधंदो ऐं जेके असांजूं वारदातूं ऐं ॾोह वधंदा। पाणी मई महीने में ॾिनो वेंदो तॾहिं असांजा फसल सुठा थींदा वेंदा हुआ। उन खां पोइ जून महीनो गुज़रियो आहे, जुलाई हले थो, हिन वक़्त ताईं पाणी कोन पहुची सघियो आहे। आबादगारनि जो मुआशी कतलाम कयो पियो वञे, इहो ॼाणी वाणी बंदि कयो पियो वञे। हर कैनालनि में पाणी हले थो। वारा सां एॾो ज़ुल्म ज़्यादती छो आहे? असां आला अख़्तियारनि खे, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, आर्मी चीफ ऐं सदर पाकिस्तान खे, वज़ीर आज़म बिलावल साहब सभिनी खे अपील था कयूं त वारा केनाल जो फौरन नोटिस वठी असांखे पाणी ॾिनो वञे। हिन जो मक़सदु इहो ई आहे, असांखे पाणी ॾियो। पुरअमन एहतिजाज आहे ही पाणी जे ख़िलाफ़। तक़रीबन असांखे जेको पाणी मिलंदो आहे मार्च महीने मिलंदो आहे, हाणे जुलाई जो महीनो अची वियो आहे, पाणी असांखे अञा कोन मिलियो आहे। ग़रीबनि जा जेके ट्यूबवेल ते बिज कया विया आहिनि उहे सड़नि पिया। बराए महिरबानी असां जो चऊं था असांखे वार खे पाणी ॾिनो वञे। धरणे में शरीक मुख़्तलिफ़ मकतब फ़कर जे माण्हुनि जो इहो बि चवण हो त वारा केनाल में पाणी जी हथरादू खोट करे आबादगारनि ऐं हारनि जो मुआशी कतलाम कयो पियो वञे, जंहिंजा नतीजा भयानक निकिरंदा। एहतिजाजी धरणे में शरीक समय माण्हुनि मुतालबो कयो त फौरी तौर ते वारा केनाल खे मुकमल पाणी ॾेई हज़ारे लखें आबादगारनि हारनि मज़दूरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु इमामुद्दीन तुनियो, धरती टीवी न्यूज़, मीरो खान।